जी नाज़रीन, आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद बेगारी वारे इलाइक़े रहवासी पोरित जानिब अली चाचड़ खे नामालूम हथियारबंदनि पारां कच्चे वारे इलाइक़े ॾकबंद वटां मुबैना अगवा कयो आहे। जी नाज़रीन, आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। नापरकोट थाणे जे इलाइक़े बेगारी वारे इलाइक़े रहवासी पोरित जानिब अली चाचड़ खे नामालूम हथियारबंदनि पारां ॾकबंद वटां अगवा कयो वियो आहे। नाज़रीन, आम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद बेगारी वारे इलाइक़े रहवासी जानिब अली चाचड़ खे नामालूम हथियारबंदनि पारां कच्चे वारे इलाइक़े ॾकबंद वटां हथियारनि जे ज़ोर ते मुबैना अगवा कयो आहे। मिलियल ॼाण मूजिबि पोरियत सर लुण लाइ कच्चे तरफ़ वियल हो, जितां हथियारबंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते पोरियत जानिब अली चाचड़ खे अगवा कयो वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि हथियारबंद पोरियत खे अगवा करे नामालूम हंधि खणी फ़रार थी विया आहिनि। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।